पई आहे। असां हींअर ॿाहिरि वेठा आहियूं हिते पंहिंजो आॻुड़ ते ई। हीअ ॾिसो मुकमल जॻह किरी पई आहे। अलाह साईं पंहिंजी पनाह में रखे। असां हेॾे वेठा आहियूं, मथे ई कैंप पयूं आहिनि। अस्सलामुअलैकुम केवला इहो तव्हां छा था चवणु चाहियो? ही तमामु बारिशुनि जो पानी घरनि में काहे पियो आहे? तव्हां मुल्क खे बर्बाद करे छॾियो। हुकुमरान वॾा ज़ालिम आहिनि, वॾा करप्ट आहिनि। बसि हाणे छा चइजे उन्हनि खे? त अलाह हुननि खे बचा ॾिना आहिनि, उन्हनि जा बचा बाग आहिनि, पाण बर्बाद थियनि। ही नाज़रीन ॾिसो था त ही सॼियूं घिटियूं मुकमल पाणी जे घेरे में आहिनि। ही साईं जो असलम साहब मीरानी असांजो आर्टिस्ट आहे, सीनियर मोस्ट सीनियर आर्टिस्ट आहे। ऐं पाण साईं जन ही हिन पोज़ीशन में तव्हां ॾिसी सघो था त ही घर जो सीधो वठण जे लाइ वीचारो परेशान निकितो आहे। का बि सहूलियत कोन्हे। ही तव्हां सभु घिटियूं ॾिसी सघो था। असलम साहब महिरबानी, असां ही सोशल मीडिया ते तव्हांजी वीडियो रखंदासीं। असां ड्रेनेज जे मथां घिटी आहे, असांजी ड्रेनेज हले थी, वाल बंदि आहिनि पाणी जे असां वटि। पर असांजे टाउन कमेटी दोस्तनि जो चवणु आहे त असां पाण मजबूर आहियूं, छो त पाणी निकाल जंहिं बि पासे कयूं था उन पासे बिल्कुलु मुकमल तौर पाणी अची वियो आहे। उहे सिम नाला सभु भरिजी चुका आहिनि। या वरी वीचारा जेकर पाणी कढूं था त ॻोठाणा बुॾनि था। इन जे करे कोशिशि आहे त आहिस्ते आहिस्ते उन तरीक़े सां पाणी कढूं था जीअं सभिनी जो फ़ाइदो थिए। सर उहो त बरहक़ तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे, पर सुवालु इहो आहे जे हुकुमराननि में हुजे न, तव्हां दुनिया में ॾिसो, वर्ल्ड में ॾिसो त उहे मुल्क जेके असांजे पोआज़ा थियनि उहे सुपर लॻा पिया आहिनि। उहे पंहिंजे वॾी महिरबानी असलम साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। असां वधीक अपडेट दोस्तनि खे ॾींदा था रहूं। हीउ ॾिसो था दोस्तो, हीउ नंढिड़ो ॿारु सोचे थो त हिन पाणी में मां लहां या न लहां। ही मासूम ॿारु आहे ऐं हीउ पाणी तमामु वॾो आहे। अलाह रहम कंदो। हीउ ॾिसो था नंढड़ा ॿार, नंढड़ियूं वीचारियूं मासूम ॿार कहिड़े तरीक़े सां कहिड़ी तकलीफ़ुनि में अची रहिया आहिनि।